जा इसराइल ऐं कुवैत, उर्दन ऐं बहरेन में आमरीकी फ़ौजियतनि ते हमला। ईरानी पासदारनि इनक़लाब जी इसराइली फ़ौज जे कमर्शियल, लॉजिस्टिक ऐं सपोर्ट मर्कज़नि खे निशानो बणाइण जी दावा। उत्तर इसराइल में हिज़्बुल्लाह जे मिसाइल हमले में हिकु इज़राइली मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। कुवैत जे प्राइवेट एयरपोर्ट ते ड्रोन हमलो। फ्यूल टैंक में बाहि लॻी वई। इराक़ जे राजधानी बगदाद में ईरान जे हामी मलेशिया जो आमरीकी अॾे विक्टोरिया ते हमलो। रेडार ऐं ब्लैक हॉक हेलीकॉप्टर तबाह करण जी दावा। अर्बिल में होटल ते ड्रोन हमले में आमरीकी फोर्सिस जे निशानो बणाइण जी दावा। इराक़ी नेशनल सिक्योरिटी काउंसिल पॉपुलर मोबिलाइज़ेशन फोर्स जे हेडक्वार्टर्स ते हमले ऐं 15 मेंबरनि जे शहादत खां पोइ मलेशिया खे आमरीकी हमलनि जो जवाबु ॾियण जो अख़्तियार ॾेई छॾियो। पासदार इनक़लाब जो चवणु आहे त इसराइल सां गॾु कुवैत, उर्दन, बहरेन में आमरीकी अॾनि खे मिसाइल ऐं ड्रोन सां निशानो बणायो आहे। अमरीका ऐं इसराइल जा तेहरान जे रहाइशी इलाइक़े ऐं अस्फ़हान में बाज़ार ते हमला। बर अमीन शहर में इसराइल हमलनि में शहीद थींदड़ माण्हुनि जो अंग 12 थी वियो। 28 ज़ख़्मी। अस्फ़हान ते बमबारी सां मार्केटूं ऐं रेस्टोरेंट तबाह। अमरीका ईरान ॻाल्हियुनि जे तयारियुनि खां पोइ तेल जे आलमी क़ीमतुनि में लाथ जो लाड़ो। ब्रेंट ख़ाम तेल जी क़ीमत $4.4 घटिताई फ़ी बैरल $95.78 ताईं पहुची वियो। WTI में $3.7 लाथ $88 फ़ी बैरल ताईं पहुची वियो। ईरानी फ़ौज अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे ईरान सां ॻाल्हियूं जारी रहण जी दावा खे रद्द करे छॾियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान इब्राहिम ज़ुल्फ़कार जो चवणु आहे त पंहिंजे नाकामी खे मुआहिदो क़रार न ॾिनो वञे। छा तव्हां जा अंदरि जा इख़्तिलाफ़ उन हद ताईं पहुची विया आहियो जो तव्हां पाण ई ॻाल्हियूं करण लॻा आहियो? ईरान ख़िलाफ़ जंग ख़तमु करण ताईं तेल जी क़ीमतूं पहिरियां जहिड़ियूं न हूंदियूं। पहिरीं ॾींहं खां चवंदा अचूं पिया, असां तव्हां जहिड़नि सां सौदेबाज़ी न कंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान में रिजीम चेंज जी हदफ़ हासिल करण जी दावा करे छॾी। संदसि चवणु आहे त ईरानी क़यादत ख़तमु करे छॾी। ईरान में हाणे नई क़यादत आहे, उनखे रिजीम चेंज चई सघनि था। ईरान जे नई क़यादत मुआहिदो करणु वञी रही आहे। ईरान खेनि तेल ऐं गैस बाबति वॾो तोहफ़ो ॾिनो आहे। तोहफ़ो क़ीमती ऐं हुर्मुज़ जे सामूंडी लंघ बाबति हो। आलमी कानून मुर्दो थी चुको आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास राग़ची चयो आहे त गज़ा ऐं यूक्रेन जे मामले ते ओलह जो मयार बिटो आहे। ओलह जो बिटो मयार ईरान ते आमरीकी ऐं इसराइली हमले ते ख़ामोशी मां ज़ाहिर थिए थो। जर्मन सदर जे ख़ामोशी तोड़े ईरान ख़िलाफ़ गैर क़ानूनी जंग जी मुज़ाहमत करण जी वाखाण करियूं था। कानून जी हुकुमरानी ते यकीन रखंदड़नि खे बि यकीन जी पाइमालनि ते आवाज़ उथारणु घुरिजे।
वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ओवरसीज़ पाकिस्तान बाबति वफ़ाक़ी वज़ीर सालिक हुसैन जी सदारत हेठि इजलास पाकिस्तान लाइ स्पेनिश रेजिडेंट कार्ड हासिल करण बाबति अॻराई जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। स्पेन में गैर क़ानूनी परॾेहनि खे क़ानूनी हैसियत ॾियण लाइ रजिस्ट्रेशन शुरू थियण खां अॻु पाकिस्तानियुनि खे पासपोर्ट ऐं ॿिया ज़रूरी काग़ज़ हिकु हफ़्ते अंदरि जारी करण जो फ़ैसिलो। सालिक हुसैन चयो आहे त स्पेन जे हिन स्कीम मां ॿियनि मुल्कनि सां गॾु लॻभॻि 15,000 पाकिस्तानी फ़ाइदो हासिल कंदा। मोहसिन नक़वी चयो आहे त ॿाहिरिएं मुल्क में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे पासपोर्ट जल्द जारी करण पहिरीं तरजीह आहे। कंहिं बि ॾोहारी या घुर्बल जवाबदार खे कॾहिं बि पासपोर्ट जारी न कयो वेंदो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिखार तरफ़ां फ़लस्तीनियुनि ते इसराइली आबादकारी ते हमले जी मुज़ाहमत तशद्दुद फ़ौरी रोकण जो मुतालबो। संदसि चवणु आहे त इसराइल वालारियल फ़लस्तीनी सरज़मीन ते आबादकारियुनि जूं सरगर्मियूं फ़ौरी बंदि करे छॾे वालारियल फ़लस्तीनी इलाइक़े जी हैसियत तब्दील करण जूं कोशिशूं क़बूलण जोॻियूं न आहिनि। इसराइली क़दम आलमी क़ानून जी भॼकड़ी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वलीअहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान विच में टेलीफोनिक राब्तो ख़िते जे ताज़ी सूरताल ऐं छिकताइण वारे असरनि ते ख़्याल जी ॾे वठि। सऊदी ख़ाबरू एजेंसी मूजिबि ॿिन्हिनि अॻवाननि इलाक़ाई सलामती ऐं आलमी अमन ऐं इस्तेहकाम बाबति मामलनि ऐं जारी सिफ़ारतकारी कोशिशुनि ते ॻाल्हि ॿोल्हि कई। वज़ीर आज़म सऊदी अरब जी हिमायत जो वर्जाह कंदे सऊदी सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी ते हमलनि जी मुज़ाहमत कई। CIA जे अॻूणे सरबराह जॉन ब्रेनन चयो आहे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खां वधीक ईरान जी ॻाल्हियुनि ते यकीन रखे थो। हक़ीक़तूं हर साम्हूं अचण बावजूदि ट्रंप उन्हनि खे मञण लाइ तयारु न आहे। अमेरिकी सदर पंहिंजे तख़लीक़ कयल शिकस्त खां निकिरण जी कोशिशि करे रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो त सिंध हुकूमत अमल कंदी तेल जी बचत ऐं महांगाई खे रोकण लाइ केतिरा ई क़दम खयां पिया वञनि। पेट्रोल जी खोट सबबि वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलनि ते अमल कयो वेंदो। सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमन चयो त सिंध हुकूमत वफ़ाक़ जे सभिनी फ़ैसिलनि ते अमल करे रही आहे। वधीक अहम फ़ैसिला पिणु कया वञनि। मौजूदा हालतुनि सबबि सिंध काबीना 3 महीननि जे पघार न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। जुमे ॾियारे घरां कमु करण वारो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवाम खे सहूलियतुनि लाइ पब्लिक ट्रांसपोर्ट बाबति पिणु अहम फ़ैसिला कया विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिलनि जे हर सतह ते हिमायत जारी रहंदी। मुल्क में अॼु खां 3 मार्च ताईं तूफ़ानी हवाउनि सां गॾु तेज़ बरसाति जी अॻु थी। मौसमियात खाते मूजिबि कराची में गजगोड़ सां मींहुं वसंदो। ओलह जे हवाउनि जी नई लहर ॾखण बलूचिस्तान में दाख़िल थी आहे, जंहिं सबबि मींहुं वसाईंदड़ निज़ाम अॼु खां 29 मार्च ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि खे मुतासिर कंदो। शहरी गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि।